रमज़ानी भाउ आहे असांजो ऐं कॾहिं कॾहिं ईंदा आहियूं। माशाल्लाह अॼु रोज़ो बि रखियो अथई ऐं घोड़ा बि थी विया ऐं उहो जवानी हुई जॾहिं वॾो टाइम हूंदो जॾहिं जवानी हूंदी, जवानी में असां बि वॾा कमु कयासीं। माशाल्लाह अहमद अली शेख अञा शुक्र अल्लाह जो मौला जा करम आहिनि। अधो पोरो थी वियो आहे की मां अञा यंग आहियां। वॾो मूंखां 15 साल वॾो हुयो उमिरि में, पोइ लॻंदा हुआसीं हिकु जेतिरा। मुंहिंजो वरी कदु ऐं बुत मामनि ते वियो, बाक़ी मुंहिंजी उमिरि सफ़ा नंढी आहे। तव्हांजी घणी उमिरि अथई? मां हींअर तक़रीबन मां हाणे 30 जो थियो हूंदुसि हिन साल मां। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह। रमज़ान शरीफ़ आहे, रोज़ा बुज़ा अहमद अली रखिया आहिनि शुक्र अल्लाह जो। ऐं अॼु टियों रोज़ो बि अथसि। शुक्र आहे मालिक जो। दुआ कयो असांखे बि, असां बि रोज़ा रखूं। छा था सम्झो त असां रोज़ो पचाए सघंदासीं? साईं रोज़ो ईमान जो आहे ऐं तव्हां खां ईमान एतिरो परे थी वियो आहे जीअं रेल खां पंचर परे। छो ईमान कयो, रोज़े में का तकलीफ़ कोन्हे का, ॾींहं हिन महिल भला आहिनि। ऐं मां त सलाम पेश कंदो आहियां मज़दूरनि खे जेके छिते ऊन्हारे में रोज़ो रखे ऐं वीचारा बुह ते मज़दूरी कंदा हुया, माण्हुनि खे सलाम पेश कंदो हुउसि। रोज़ो रखण को मसइलो कोन्हे को, ऐं तव्हां रखी सघो था, तव्हां रखंदा आहियो। पर पोइ थोरो हाणे अलाए छो छाजे करे ईअं थी विया, मूंखे पाण इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। न रखंदासीं रोज़ा माशाल्लाह। ऐं हींअर ईद जी का फिल्म अहमद अली तव्हांजी अचे थी या छा? ईद जी फिल्म राति हिकिड़ी दोस्तनि फ़ोन कई, असांजे दादू जो तमामु वॾो नालो चौधरी असगर सईद डायरेक्टर आहे, उहो सन टीवी जी फिल्म खणी आयो आहे का जानी दुश्मन जे नाले सां। हुन में असां ॿई भाइर आहियूं फिल्म में बि, ऐं हूअं बि भाइर आहियूं, पर हाणे फिल्म में पहिरियों जगह असां भाइर थियूं था। वधीक खटे क़िस्मत। सही ॻाल्हि आहे। मौला त कुझु रखंदो छा थो आबाद हुजे। ॾाढो मज़ो आयो। ऐं अहमद अली शेख वटि वेठा आहियूं। मुंहिंजे ख़्याल मोटर साइकिल तव्हांजी ख़राबु थी वई आहे। हा शइ थी कल्ह खां वठी। उस्ताद वारा बि वेठा आहिनि ऐं मोटर साइकिल जी वठ पकड़ में लॻा पिया आहियूं। दुआ कयो त को अहमद अली शेख जी मोटर साइकिल सही वञे। बाक़ी लॻे कोन थो, बाक़ी मुंहिंजी मोटर साइकिल त नई 0 मीटर आहे, ख़बर आहे? ॾेखारियो तव्हां पंहिंजी गाॾी। मुंहिंजी मोटर साइकिल आहे सफ़ा 0 पॉइंट। मां हर साल नई मोटर साइकिल 2 साल में 3 गाॾियूं वठंदो आहे, पर 3 गाॾियूं ख़र्चु अहिड़ो कंदो आहे। मूंखे सम्झ में ॻाल्हि जे लाइ छा कंदा आहियो गाॾी तव्हां? महिरबानी। ऐं चैनल खे दोस्तनि खे चओ। हा, ऐं मां सभिनी दोस्तनि खे रिक्वेस्ट अर्ज़ु अपील कंदुसि त असांजे प्यारे भाउ जे चैनल खे फॉलो कयो, शेयर ॾियो, कमेंट्स ॾियो। दोस्तनि जी वॾी महिरबानी। APTV चैनल आहे भाउ जो, कॾहिं सब्सक्राइब कयो, फॉलो कयो, शेयर कयो, कमेंट्स ॾियो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। अलाह तव्हां ख़ुशि रखे ऐं ॿियनि दोस्तनि खां बि करायो। ऐं घणे खां घणो वीडियो ॾिसंदव त भाउ जो वॉच टाइम ठहंदो, सॼो कमु अॻिते वधी पवंदो। महिरबानी। सॼा कुर्ब आहिनि अहमद अली शेख साहिबु। मौला हयाती ॾींदव। तव्हां खरबर घुमी आया, उते कुझु मज़ो आयो तव्हांखे? घर जा माण्हू वॾा मोहबती आहिनि। हिते महिमान नवाज़ी अञा क़ाइमु आहे। असां वटि ख़तमु थी चुकी आहे सिंध में, हिन उत्तर वारे पासे ॾे। बाक़ी होॾे महिमान नवाज़ी अञा क़ाइमु आहे ऐं घर जा माण्हू वॾा मोहबती, वॾा महिमान नवाज़, वॾो मज़ो आहे। नयूं वॾियूं महिरबानियूं भाउ अहमद अली मौला कंदो। ऐं सॼी संगत खे गुज़ारिश कंदासीं त असांजो चैनल APTV खे सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो। बहितरीन कमेंट ॾींदो, तव्हांजूं महिरबानी थींदो। लख लाइक करोड़े कुर्ब सॼी संगत जा सभिनी सिंध वारनि खे गुज़ारिश कंदासीं जेके दुबई में, सऊदी में, ॿाहिरी कंट्री